अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी हकीकत चैनल में तव्हां खे भलीकार। दोस्तों, अॼु जी इन वीडियो में असीं मुख़्तसिर नज़र विझंदासीं माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जो शाइर हसन दर्स जी ज़िंदगी जे बारे में। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरीं तव्हां खे हिकु नंढड़ो अर्ज़ु आहे त जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त हाणे ई चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं आल वारी घंटी जे निशान खे दॿायो त जीअं असांजी हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों, सिंधी शाइरी जो मैदान तमामु घणो वसी आहे, जिते हर शाइर वटि अलॻि ॾात आहे। हर कंहिं वटि का न का ख़ूबी ज़रूरु मौजूदु आहे। हर कंहिं वटि इज़हार जो पंहिंजो अनोखो अंदाज़ आहे। हर को हिकु ॿिए खां मुख़्तलिफ़ नज़र अचण जी कोशिशि में रिधल आहे। क्लासिकल शाइरनि खां वेंदे जदीद दौर जे शाइरनि ताईं केतिरा ई अहिड़ा तख़लीक़कार पैदा थिया आहिनि जिन जे फ़न ऐं फ़िक्र जी तारीफ़ करण खां सिवा रही नथो सघिजे। शेख अयाज़, उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी, नारायण श्याम, शमशेर अल हैदरी, ताजल बेवस खां वेंदे हसन दर्स ताईं जदीद सिंधी शाइरी मंज़िलूं तय कयूं आहिनि। पर सिंध जे नौजवान शाइरनि में जेका सुञाणप हसन दर्स खे मिली, सा तमामु घटि नौजवान शाइरनि जे हिसे में आई। दोस्तों, हसन 5 सितंबर 1966 ईस्वी ते टंडे अलाहिर जे ॻोठु मुशाइख होती में मीहू ग़ुलाम रसूल जे घर में जनमु वरितो। संदसि छठी जो नाव मोहम्मद हसन आहे। बुनियादी तइलीम जा बुनियादी सबक़ मुशाइख होती मां पढ़ियाईं। बक़ाया तइलीम सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में हासिल कयाईं। दोस्तों, हसन दर्स 1993 ईस्वी में इरम महबूब सां शादी कई। खेसि 2 पुट रोहल ऐं रोहम ऐं हिकु न्याणी रिधम जो औलाद थियो। का सुध ई न हुई रातियुनि जो रौलाक, पिरह जो बियाब, यारनि जो यार, उहो हसन दर्स जेको चवंदो हुयो त इहो हसन पाण एतिरो जल्दी ईअं उॾामी अहिड़नि दूर ॾिसाउनि तरफ़ हलियो वेंदो जितां को बि वापसि नाहे वरियो। 16 जून 2011 ते हू हिन दुनिया मां रुख़्सत करे वियो। हू पंहिंजे पोयां छॾे वियो लुड़क सॾका ऐं सदाऊं। उहा राति चंड गिरण जी राति हुई। मथे आसमान ते चंड करब वारी हालत मां गुज़री रहियो हुयो त हेठि धरती ते वरी हैदराबाद जी हवाउनि में वेकरन रोडनि ते गाॾी हलाईंदे सिंधी शाइर जे कहकशां जी जरकंदड़ सितारे हसन दर्स सां बि उन वक़्तु अहिड़ो हादिसो पेश आयो जंहिं हादिसे सबबि संदसि जीवन जो ॾीओ उझामी वियो। समूरी सिंध जे माण्हुनि सां संदसि बांह ॿधण वारी वाट हुई, पर हू हाणे उन वाट ॾांहुं हली वियो आहे जंहिं ते हली अॼु ताईं को बि नाहे वरियो। पर हसन दर्स जूं यादूं, हसन जूं ॻाल्हियूं, हसन जा टहक, हसन जा नज़म, बेत वायूं ऐं गज़ल सभु असां वटि मौजूदु आहिनि ऐं हू अॼु बि असांजी दिलनि में मौजूदु आहे, जेको हमेशह हमेशह जे लाइ रहंदो।